अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबत जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतराज़ खे अदालत मथां हमलो करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदड़ चयो त जजिस ते एतराज़ अदालत ते हमले बराबरि आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतराज़ खे अदालत मथां हमलो करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जजिस ते एतराज़ अदालत ते हमलो बराबरि आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतराज़ खे अदालत मथां हमलो करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदड़ चयो आहे त जजिस ते एतराज़ अदालत ते हमले बराबरि आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वॾी ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतराज़ खे अदालत मथां हमलो करार ॾेई छॾियो। ही अहम ऐं वॾी ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ही वॾी ख़बर अवां सां हिकु दफ़ो ॿीहर शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हिकु वॾी ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतराज़ खे अदालत मथां हमलो करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदड़ चयो आहे त जजिस ते एतराज़ अदालत ते हमले बराबरि आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद इस्लामाबाद खां मेहदी हसन पंवर। जी मेहदी हसन, वधीक तफ़सीलन ही वॾी ॿुधणी आहे जेकी 3 महीननि खां पोइ फ़ैसिलो आयो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स जे हवाले सां आगाह कजो। जी, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान की तरफां ऑडियो लीक के हवाले से महफूज़ कयल फैसलो 3 महीननि खां जेको ॿुधाए छॾियो आहे। ऑडियो लीक के हवाले से एतराज़ात दाख़िल किया विया हुकूमत सतह ते त उन हवाले सां त इहे शयूं जेके आहिनि लीक थियण जे हवाले सां जेकी ॿुधणी थियणी हुई रखियल हुई, जंहिंमें 3 महीननि खां पोइ जेको आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हीउ फ़ैसिलो ॿुधायो आहे। ऐं हुन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इहो पंहिंजो वार करार ॾिनो वियो आहे त लीक जेके थियूं आहिनि लीक पंहिंजो ऑडियो इन्हनि ते इलाही सारा एतराज़ात हुआ। सुप्रीम कोर्ट में इन हवाले सां इलाही दरख़्वास्तूं बि पहुतल हुयूं त ऑडियो लीक वारो जेको मामिलो आहे उहो इंतिहाई संगीन आहे ऐं अहिड़े क़िस्म जो अमल जेको आहे उहो गैर क़ानूनी करार ॾिनो वियो आहे। त ऑडियो लीक जेके थियूं आहिनि इन्हनि ते इलाही सारा जेको ख़दशात ज़ाहिर कया विया त ऑडियो रिकॉर्ड कीअं थी थिए ऐं उनखे लीक कीअं थो कयो वञे, इन जे पोयां मक़सद कहिड़ा आहिनि, इन सॼी सूरत खे नज़र में रखंदे जेको ऑडियो लीक जे हवाले सां जेके दरख़्वास्त दाख़िल थियल हुयूं 3 महीननि खां पोइ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान उन ते महफ़ूज़ कयल जेको फ़ैसिलो ॿुधाईंदे इनखे इन अमल खे जेको आहे गैर क़ानूनी करार ॾिनो आहे। ऐं सुप्रीम कोर्ट 3 महीना अॻु में इन हवाले सां ॿुधणियूं कयूं हुयूं जॾहिं त सियासी धुरियुनि जे तरफ़ां पिण जेके ख़दशा ज़ाहिर कया विया वक़्त ब वक़्तु जेको इन हवाले सां जेके ऑडियो लीक थींदी रहियूं जंहिं सबबु जेके इलाही सारा स्कैंडल जेके साम्हूं आया पिए, पर ऑडियो रिकॉर्ड करण ऐं उनखे लीक करण वारे मामले ते जेको आहे सुप्रीम कोर्ट में इन ते जेकी ॿुधणी जेको आहे महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधायो वियो आहे जंहिंमें इन अमल खे जेको गैर क़ानूनी करार ॾिनो वियो आहे। जी ठीकु आहे, मेहदी हसन पंवर तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।
एक दफ़ो ॿीहर मां आगाह करे रहिया आहियूं त सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतिराज़ खे अदालत मथां हमिलो करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदड़ चयो आहे त जजिस ते एतिराज़ अदालत ते हमले बराबरि आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। हीअ अहम ॿुधणी मां हिकु दफ़ो ॿीहर शेयर करे रहिया आहियूं त सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतिराज़ खे अदालत मथां हमिलो करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जजिस ते एतिराज़ अदालत ते हमले बराबरि आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतिराज़ खे अदालत मथां हमिलो करार ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जजिस ते एतिराज़ अदालत ते हमले बराबरि आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतिराज़ खे अदालत मथां हमिलो करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जजिस ते एतिराज़ अदालत ते हमले बराबरि आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतिराज़ खे अदालत मथां हमिलो करार ॾेई छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति जोड़ियल बेंच ते अॻूणी हुकूमत जे एतिराज़नि खे रद्द करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 3 महीननि खां पोइ ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतिराज़ खे अदालत मथां हमिलो करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट जजिस ते एतिराज़ खे अदालत मथां हमिलो करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जजिस ते एतिराज़ अदालत ते हमले बराबरि आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑडियो लीक्स कमीशन केस बाबति मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो।